जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद खां GM राहू जे रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद दावत इस्लामी जे शोबे FGRF पारां काज़ी अहमद लॻ ॻोठ सफ़र अली ख़ास खेली में बरसात सबब बेघर थियल 28 ॻोठाणनि खे संदन घर ठाराए ॾिना विया। अॼु खेनि ठहियल घरनि जूं चाबियूं ॾिनियूं वयूं। ॻोठाणनि में साहब ख़ान, हाकिम ऐं जमाल, बिलावल, सिजावल ऐं गुलाब, सोहराब, रमज़ान ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे दावत इस्लामी पाकिस्तान जे ज़मींदार इशफ़ाक़ अहमद अतारी, सिंध जे ज़मींदार अब्दुल वकील अतारी, ज़िले ज़मींदार अब्दुल वहीद अतारी ऐं समाजी अॻवान मौजूद शख़्सियत रईस मियाँ इमरान अली उन्नड़, नज़ाकत अली ज़रदारी, मोहम्मद असलम राहू तक़रीब में ॻोठाणनि, समाजी अॻवाननि, सहाफ़िन, दावत इस्लामी जे मक़ामी अॻवाननि शिरकत कई, जिन में मौलाना गुल मोहम्मद राहू, हाकिम अली ओठो, हाजी ख़ान सहतो, हाफ़िज़ नूरदीन कादरी, मोहम्मद यूसुफ भान ऐं ॿिया शामिल हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे ज़मींदारनि चयो त दावत इस्लामी जे शोबे FGRF तरफ़ां सॼे सिंध में बरसात मुतासिरनि जे भरपूर मदद कई वई आहे, जंहिं में राशन ॾियण बादि हाणे मुतासिरनि खे घर ठाहे ॾियूं पिया। सॼे सिंध में घर ठाहिण जो कमु हलंदड़ आहे। हिननि चयो त काज़ी अहमद जे हिन ॻोठ समेत मुख़्तलिफ़ बरसात मुतासिरनि ॻोठनि में ॻोठाणनि खे 78 घर ठाहे ॾिना विया आहिनि।